सल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीरे पारसा आशिके मुस्तफ़ा कुतुब आलम पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि जी सोहनी तस्वीर ऐं तनवीर हिन खानकाह आलिया दारुल इरशाद रहमतपुर शरीफ जा चश्मो चराग सिलसिले आलिया गफ़ारिया जा सरवाण अगवाण रहबर ऐं रहनुमा हुजूर पीर मिठा ज़ीद मजदहू दीगर उलमाए किराम खुलफाए इज़ाम उलमाए आलाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो पंहिंजी खुशनसीबी सम्झां थो ही दीदार करे हिन आस्थाने ते हाज़िरी भरे आऊं पंहिंजी खुशबख्ती सम्झां थो। अलाह करे इहे पंधड़ा ता हयात जारी ऐं सारी हुजनि। सच पुछो त हिते अची मूंखां तकरीर विसरी वेंदी आहे। ॻाल्हाइण जो ॾाढो तिखो आहियां पर हिते विसरी वेंदी आहे। दिलि चवे थी हींअर हिकिड़ो रस्ते में ईंदे शेर लिखियो अथमि पोइ तव्हांखे ॿुधायां। पोइ जे इजाज़त मिली त अॻिते ॿ टे ॻाल्हियूं कयां, जे न त पोइ शेर त तव्हांखे ज़रूरु ॿुधायां। पर तव्हां ईअं चुप थी वेठा आहियो ॼण ज़बानूं घर छॾे आया हुजो। अहिड़ो सुहिणो दीदार, अहिड़ी सुहिणी दरबार ऐं माशाअल्लाह साईं जन सीअ खां बचण जे लाइ वॾो आला इंतज़ाम कयो। ज़िक्र पीरे जल्व बर जानश कुनत, मुर्शिद जो तज़किरो, मुर्शिद जी वाखाण रूह खे ताज़गी बख़्शींदी आहे, ईमान ताज़ो थी वेंदो आहे। मुर्शिद जी तारीफ़ ॿुधी मुरीद जी दिलि ठरी पवंदी आहे, सीनो मसरूर थी पवंदो आहे, फैज़ जा बंदि थियल दर खुली पवंदा आहिनि। फ़कीर ज़िक्र करे अल्लाह अल्लाह करे वरी शुरू थी विया पीर मिठा पीर मिठा पीर मिठा। मौलवी साहब पियो चवे त तव्हांखे पीर सेखारियो आहे अल्लाह अल्लाह करणु, तव्हां पीर मिठा इहो ज़िक्र तव्हांखे केरु सेखारियो आहे? चई मुला असां सां गॾु वेही त ॾिस न, असां सां गॾु इहो ज़िक्र करे त ॾिस न। चई मां उहो ज़िक्र कंदुसि जेको साईं जन सेखारियो, अल्लाह अल्लाह कंदुसि। चई हिकिड़ो भेरो फ़कीरनि सां गॾिजी वेह त सही। पंजनि कुबनि वारी मस्जिद, फ़कीर जेॾी महिल उन्हनि मस्त फ़कीरनि सां वेही पीर मिठा शुरू कई, जज़्बो थियो सॼी मस्जिद में लेथण थो थिए। मुर्शिद जो ज़िक्र, मुर्शिद जी तारीफ़ ईमान खे ताज़ो कंदी आहे, फैज़ जा, रहमत जा, बरकत जा दर खुली पवंदा आहिनि। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। जन्नत जो जे चिठो चिठो मुंहिंजो मुर्शिद आहे मिठो मिठो। अञा बि दिलि न ठरी।
नूर भरी दरबार रहमत जो बसकारो जन्नत जो ये चिठो चिठो मुझो मुर्शिद आहे मिठो मिठो मुझो मुर्शिद आहे जंहिंखे रब ज़बान ॾिनी आहे उहो बि चवे ओ नूर भरी दरबार रहमत जो वसकारो जन्नत जो ये चिठो चिठो मुझो मुर्शिद आहे मिठो मिठो उचियां निशाना सरदार दिया नूर भरी दरबार रहमत जो बसकारो जन्नत जो ये चिठो चिठो मुझो मुर्शिद आहे मिठो मिठो अल्लाह मुझो मुर्शिद आहे रहमतपुर में राहत आहे कामिल जी करामत आहे इश्क संदो इसरारो पहुंचू त बेड़ो पार इश्क संदो इसरारो पहुंचू त बेड़ो पार जंहिं सिक मां ॾिठो ॾिठो वो मुझो मुर्शिद आहे मिठो मिठो अल्लाह मुझो मुर्शिद आहे मुझो रहबर आहे मिठो मिठो अॼु बि त आहे रंग रूहानी पीर मिठो मुर्शिद अलसानी सागोई सिंगारो सिंगारो जन बजो जिन सारो नूर सां चेहरो चिट्टो चिट्टो अल्लाह मुर्शिद आहे मिठो मिठो चो मुर्शिद आहे हथ लोॾे चो मुर्शिद आहे जन्नत जो ये चिठो चिठो मुझो मुर्शिद आहे ओ पीर मिठे जा जग में नारा हित ईंदा हिन बख्तन वारा पीर मिठे जा जग में नारा हित ईंदा हिन भागन वारा यार जी जन के तारया तन जो बेड़ो पारया यार जी जन के तारया पीर जी जन के तारया तन जो बेड़ो पारया दामन दिल सां वठो वठो मुझो मुर्शिद आहे दामन दिल सां मज़ो नथो अचे अञा गॾिजी गॾिजी चओ दामन दिल सां वठो वठो मुझो मुर्शिद आहे मिठो मिठो शानु शरीयत फैज़ विलायत अरबी मदनीअ जी ख़ास इनायत ओ मींहुं रहमत उठो उठो मींहुं रहमत उठो उठो मुझो मुर्शिद आहे मुर्शिद आहे मिठो मिठो करमुल्ला पे करम थिए शल
शफकत महबत दात मिले शल पीर मिठे जी प्यास आ पीर मिठे जी प्यास आसुन खे भी आस आसुन खे भी आस कामिल सां हुजूं कठो कठो मुंहिंजो मुर्शिद आहे मुंहिंजो रहबर आहे मिठो मिठो नूर भरी दरबार आ रहमत जो वसकार आ जन्नत जो ये चिठो चिठो मुंहिंजो मुर्शिद आहे सुभान अल्लाह मिठे पीर दुनिया खे रंग लायो आलमन खे इल्म सेखारियो पीरन खे पीरी सेखारी मुरीदन खे मुरीदी सेखारी तालिबन खे तलब सेखारी आशिकन खे इश्क सेखारियो मारिफन खे मारिफत सेखारी साहिर जा इल्म बातिन जा इल्म जे सेखारिया त मिठे पीर सेखारिया मिठे पीर जा मुरीद संग जा बराड़ी जे रहण वारा जेॾी महिल ॻाल्हि वेही कनि त आलिम महवे हैरत रहिजी वञनि शरीयत तरीक़त फिक़्ह मसाला शरीयत जा फकीर बराड़ी जो झंगन परन में रहण वारो खुदा जाने उनखे मिठे पीर अहिड़ो त ज़ाहिर बातिन सिंगारियो जो फकीर ॻाल्हाए त शरीयत निहारे त तरीक़त सुभान अल्लाह जूए न ॾिसबी आहे जूए जो माल ॾिसबो आहे जे माल साॼो आहे तवानो आहे त सम्झबो त जूए में गाह आहे मुरीदन में शरीयत तरीक़त मारिफत इल्म फ़हम इदराक तसव्वुफ सम्झबो त मुर्शिद कामिल जे मुरीद जा रंग ढंग मटाए छॾाए सुभान अल्लाह मिठे पीर जे तालीम जा हज़ार रुख हुया फजर जे नमाज ते अचनि फजर पढ़ाए जीअं वेहनि मजलिस शुरू आ तकरीर शुरू आ तिज मथे चोट ते अची मंझंदि थी वई अञा साईं जन हीअं बोडो मुबारक मथे करे पासो भराइण फकीर उथी अल्लाह यानी साईं जन उथनि था साईं जन वरी ठही वेही रहिया फरमायूं फकीरो मां सम्झां थो तव्हां थकजी पिया हूंदो पर मां नथो छॾियां वल अले में को हथ आओ अले न आओ फजर जे वुज़ूअ सां पारी जी नमाज़ पढ़ाए पोइ मुर्शिद पीर मिठो हवेली पाक ते नांगरी साहब अॻियो अचे हीअं ॿाहूं ॿधे साईं लंगर तयार पियो आहे फ़क़ीरनि जो बसि ॻाल्हि कर खेना पीछे बसि दुआ मंगते वरी जो शुरू थी वञनि हलिया मुंहिंजी अम्मा साइण पई फरमाए त हिकिड़े भेरे साईं जन ॾाकण ते चढ़नि पिया हिकिड़ो कदम पाक मथे ॾाके ते ॿियो पेर हेठे ॾाके ते हिकिड़ी फ़क़ीरियाणी चयो साईं पीर सां मोहबत कीअं रखिजे बस इहो सुवाल फ़क़ीरियाणी कयो उते हिकिड़ो कदम मथे ॾाके ते ॿियो कदम हेठे ॾाके ते जीअं बीही विया गुफ़्तार शुरू थी वई त 4 कलाक बीठा रहिया उप पेरे बीठे बीठे नसीहत कंदा रहिया ऐं फ़क़ीरियाणियुनि में जज़्बा फ़क़ीरियाणियुनि में पंहिंजो उफ़्तान खीज़ान जीअं के कुकर के तकबीर विझजे मुर्शिद पीर मिठे जे नज़र में कमाल बाबा साईं पिया फरमाइनि त केॾी महिल ईंदा हा फ़क़ीर अॻियों बीठा हूंदा हा गर्दन झुकायूं ईंदा हा हीअं कंध मुबारक मथे खड़ी निहारींदा हा मिठे पीर जी नज़र पवे सिफ़ुनि जूं सिफ़ूं जमा त किरी पए जज़्बो चालू थी वञे
छा उन्हनि जे नज़र जी तासीर हुई। पंजाब मौलवी साहब चवे थो नदीम ते इहा ॻाल्हि ॿुधायो। पंजाब जो मौलवी साहब आयो, चई मिठो पीर चवनि था त मदीने वारे साईं जी ज़ियारत थो कराए, मदीने वारे जो दीदार थो कराए, ऐं वरी निमाज़ टे पारी जी देर सां थो पढ़े। मां हिन सां मुनाज़रो कंदुसि। पंजाब मां हली आयो मुनाज़रे जे लाइ। साईं जन टे पारी जी निमाज़ ते पहुतो, साईं जन टे पारी निमाज़ ते ताख़ीर सां ईंदा हा। जीअं आया त हे फ़कीरनि सां बहस लायूं बीठो हुजे, पीर तव्हांजो अचे मूंसां ॻाल्हाए, मां हुन सां इल्मी बहस कंदुसि, क़ुरान हदीस मां सुवाल कंदुसि। जीअं साईं जन निकिता, पीर मिठा साईं जन जी जलवगरी थी। मौलवी साहब चयो साईं मूंखे तव्हां सां बहस करणो आहे। पाण फरमाए त मौलवी साहब सब्र करो, नमाज़ पढ़ूं, पीछे जे जवाब आसन त ॾेसूं, न त हथ जोड़ तोसां करूं माफ़ी मंगसूं। न्याज़मंदी कसर नफ़सी। साईं जन नमाज़ पढ़ाए सलाम वरायो ऐं हीअं तवज्जो फरमायूं त मौलवी साहब फतको करे वञी किरियो। फतकंदो लेटंदो वते लंगर जी को हुजरनि जे मथां कारो ठाहियूं रागो करण जे लाइ मीहोगी जी मौसम हुजे, कारे जो चलो ठहियो पियो हुजे, मौलवी साहब फतकंदो फतकंदो कारे में कारे में जो मौलवी साहब पियो, सर्दी जी मौसम सॼो जिस्म हुनजो कारो थी वियो, ख़बर न पई पए त मुंहुं काॾो आहे पुट काॾो आहे। टे ॾींहं मुसलसल ओ मौलवी साहब ईअं बेसुध पियो रहियो। जेॾी महिल होश आयो, जेॾी महिल फ़कीरनि उनखे वेंचारियो, मिटी मिटी धोती, ॿिया सुकल कपिड़ा उनखे पाराया, पर मौलवी साहब गश पियो हुजे। टिनि ॾींहंनि खां पोइ जेॾी महिल जज़्बे जी कैफ़ियत लथी, उथियो, गर्दन झुकियल हुजे, साईं जन बि नमाज़ ते आया, पाण ॾिठऊं मौलवी साहब जे कदमनि ते किरियो। साईं जन फरमायो त मौलवी साहब देर नाल सही, असां नमाज़ पढ़ते त हसे, तुसां त टाए ॾिहाड़े नमाज़ पढ़ी कोन्हे। टे पारी देर सां पर पढ़ूं त था न, टे ॾींहं जेके तो नमाज़ूं न पढ़ियूं आहिनि, हिन जो हिसाब केरु ॾींदो? कदमनि ते किरी पियो, सही मूंखे पंहिंजो मुरीद कयो, ज़िक्र ॾसियो, इहा ज़िक्र वारी, इहा जेका नज़र कई अथव, इहो ज़िक्र मूंखे बि ॾसियो। ज़िक्र पुछई, तरीक़े में दाख़िल थियो। फ़कीरनि पुछो मौलवी साहब तोखे थी छा वियो? चई जेॾी महिल मां किरियुसि न, ॾिसां पियो हिकिड़ो वॾो मैदान आहे, सावक आहे, गुलज़ारी आहे, चवनि था मदीने वारो साईं थो हिते अचे पियो। सुहिणो लॼपाल नबी जलवगर थियण वारो आहे, सोने हबीब जी आमद थियण वारी आहे। चई त मां बि बीठुसि त मूंखे बि मन ज़ियारत थी वञे। हिकिड़ो दरवाज़े ते साम्हूं दरबान बीठो हुजे, जंहिंखे अंदरि वञिणो आहे, उहो दरबान जेके इजाज़त पियो ॾिए, उन्हनि खे अंदरि दीदार जे लाइ, ज़ियारत जे लाइ इजाज़त दरबान खां वठणी पई पवे। चई वेझो वञी जो ॾिसां दरबान केरु आहे, ॾिसां त हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह सोने हबीब जा दरबान, लजपाल नबी जे दर जो दरबान, मदीने वारो साईं आहे, जंहिंखे चाहे उनखे मिलाए। हुन जेकी बि एतिराज़ कया नमाज़ ताख़ीर सां पढ़ण जी, हुज़ूर जे दीदार करण जी, साईं पीर मिठा साईं जन सिपाही जवाब न ॾिना, इल्मी मारिफत जा जवाब न ॾिना, हक़ीक़त में उनखे दीदार बि कराए छॾियूं त उनजे सुवालनि जा जवाब बि ॾेई छॾियूं। हा सुभान अल्लाह। मूं पीर मिठा साईं जन जे सवाने ते जेको किताब लिखियो, मां हज़ारे माण्हुनि सां मुलाक़ात थी, ऐं मूं मलफूज़ात गॾु कई, मकतूबात गॾु कई। मूं हिकिड़ी शइ महसूस कई पीर मिठा साईं जन जी ज़िंदगी मुबारक मज़ा, त मूंखे पीर मिठा साईं जन जी हयात तय्यबा में ॿ शयूं नुमाया नज़र आयूं। हिकिड़ो ज़िक्र जी तलकीन, पीर मिठा साईं ज़िक्र जी तालीम ॾींदे, सुबुह आहे, शाम आहे, रात आहे, ॾींहुं आहे, फ़कीरनि खे ज़ोर इन ॻाल्हि ते ॾींदा, अल्लाह जा ज़िक्र करो, अल्लाह जा ज़िक्र करो, बसि ज़िक्र जी तलकीन आहे। इहो पीर मिठा साईं जन जे तालीम जो निचोड़ ऐं जौहर इहो आहे, जो मुरीदनि खे साईं जन ज़िक्र ते लॻायो। ऐं ज़िक्र उहा शइ आहे जेका दिलि खे रोशन करे छॾींदी। ज़िक्र वारो
गुनाह जे वेझो न वेंदो, बेफरमानी जे वेझो न वेंदो। इहो जोहर आहे दीन जो, इस्लाम जो, क़ुरान जो, शरीयत जो, तरीक़त जो जोहर आहे ज़िक्र इस्मे ज़ात। मिठे पीर मुरीदन खे ज़िक्र सां लाहे छॾी। फ़कीर मोहम्मद उस्मान लाड़क पियो ॻाल्हि करे, चई त वेठा हुजूं पीर मिठा साईं जन जी ख़िदमत पाक में, त हिकिड़ो माण्हू आयो, चईं तव्हांजो फलाणो मुरीद आहे, उन ॾे मुंहिंजो ही कमकार आहे, तव्हां उनखे चओ त मुंहिंजो कमु करे। साईं जन सां उहो उन माण्हू पंहिंजो अर्ज़ु कयो, 8 कलाक यको ॿिए ॻाल्हाई। साईं जन ॿुधो, पोइ साईं जन फरमायो त भई उहो कॾहिं कॾहिं मेकने आंदा आहे, कॾहिं कॾहिं मूं वटि ईंदो आहे, उहो मूं वटि आयो न, उन को आखे सां त अल्लाह जा घणा ज़िक्र बंदि कर, बाक़ी तुंहिंजे कम जे लाइ दुआ घुरंदो, अलाह कंदो तुंहिंजो कमु थी वेंदो। हू मूं वटि कॾहिं कॾहिं ईंदो आहे, मां हुनखे दुनियावी मामला में ई चवां, मूं वटि जेॾी महिल ईंदो न, चवंदो सां अल्लाह जो ज़िक्र घणो कर, हुनजे हक़ में दुआ घुरियूं, हुनजो कमु थी वियो हलियो। पर मिठे पीर जी तालीम जो मर्कज़ हुयो अल्लाह जो ज़िक्र। अल्लाह जे ज़िक्र ते मुरीदन खे अहिड़ो त रंग लाथऊं जो उन्हनि जे वार वार मां, नस नस मां अल्लाह जो ज़िक्र जारी थी विया हलिया। मिठा ऐं ॿी ॻाल्हि, मिठे पीर जी तालीम जो ॿियो मर्कज़ी नुक़्तो हो इश्क़ रसूल, मदीने वारे साईं जी मोहब्बत, हुजूर जो इश्क। दुनिया वारनि खे मुंहिंजे मिठे पीर मदीने वारे साईं सां तार जोड़ी, हुजूर सां ताल्लुक जोड़ियो। मुरीद साईं जन जा अदना मुरीद, नंढड़ा मुरीद, कॾहिं कॾहिं अचण वारा, उहे बि मदीने वारे साईं जो रोज़ ॿिए ॾींहुं ज़ियारतूं ऐं दीदार पिया कंदा। अहिड़ा बि मुरीद हुया जेके मुराक़बो कंदा हुआ, गर्दन झुकाईंदा हुया त मदीने वारे साईं जी ज़ियारत ऐं दीदार थी वेंदो हुयो। अहिड़ा बि साईं जन जा मुरीद हुया, को मसलो शरीयत तरीक़त जो मुराक़बो कंदा हुआ, मदीने वारे साईं को जवाब वठंदा। मिठे पीर जो रंग हो चढ़ियल। ओ मिठा, मुरीदन खे मदीने वारे साईं जो इश्क सेखारियूं, अल्लाह जो ज़िक्र सेखारियूं। ऐं साईं जन जो हिकिड़ो शेर आहे जे ॿुधंदो त हियां ठरी पवंदो। ॿुधायां मुंहिंजे मिठे पीर छा पंहिंजे मुरीदन खे कहिड़ी तालीम ॾिनी, कहिड़ो सबक सेखारियो ऐं पंहिंजी कैफियत छा बयान फरमाई। नबी साईं दे कदमा तूं जिंद जान खोला, ओ नबी साईं दे कदमा तूं जिंद जान खोला, सोने मुहम्मद तू हर आन खोला, नबी साईं दे कदमा तू जिंद जान खोला। इकामत करामत दिलावे ज़ुतो, बहारा से सरवो शबिस्तान खोला। कदुर नाहे अॼु माण्हू चवनि था इक़बाल जी शाइरी, भिटाई जी शाइरी, ख्वाजा गुलाम फरीद जी शाइरी, ख़ुदा ॼाणे हर वलीअ जी शाइरी जो रंग निरालो आहे। उन तालीम खे मञंदा आहियूं, असां हर वली जे शाइरी खे प्यार सां पढ़ंदा आहियूं, पर ख़ुदा ॼाणे मिठे पीर जे शाइरी जो रंग ई निरालो। मिठे पीर जे लफ़्ज़ लफ़्ज़ जे अंदर फैज़ आहे, बरकत आहे, रहमत आहे ऐं तजनीज़ हरफिया, बहर वज़न आहे, शाइरी जा उसूल, क़ाइदा, ज़ाबिता जेके मिठे पीर जे शाइरी में मूं ॾिठा आहिनि। ख़ुदा ॼाणे कंहिं शाइर खे उहो मक़ाम शाइरी में न मिलियो जहिड़ो मुंहिंजे मिठे पीर खे मिलियो आहे। शेर त ॿुधो, मरगूब महबूब मतलूब हरदा, मरगूब महबूब मतलूब हरदा, जानान आलम तू खूबान घोला। लफ्ज़ समझो,
त मदीने वारो साईं मरहूब आहे, यानी जंहिंजे रग़बत थिए, जंहिंसां चाहत हुजे, महबूब आहे यानी जंहिंसां मोहब्बत ऐं प्यार हुजे, मतलूब आहे जंहिंजी तलब हुजे। हिकिड़े शेर में आशिक जी तलब, तड़प, रग़बत, मोहब्बत हर शइ खे पीर मिठा हिकिड़े शेर में समाए छॾियो आहे। मरगूब महबूब मतलूब हरदा जानान आलम तू ख़ुबान खोला। फरमाईंदा मदीने वारो साईं सॼे जहाननि जी जान, सारी काइनात जी जान ऐं खूबा माना सुहिणा, हसीन, जमील, काइनात जा जेकी बि हसीन आहिनि उन्हनि सभिनी जो सरदार मदीने वारो साईं। ओ मोहम्मद मुनव्वर तेसे बाए रुख तू मिस्र क्या है बल सारा किन आन खोला। यूसुफ किनानी मिस्र वारो, मिस्र सुहिणनि जो मुल्क सरबो आहे, मिठो पीर तो फरमाए त हिकिड़ो यूसुफ छा किनान वारो मिस्र छा सॼी मिस्र मुस्तफा जे कदमनि तां खोर करे छॾिया। किथे हुस्न यूसुफ जो, किथे हुस्न मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जो। कुर्बान वञा मिठा पीर तुंहिंजे लफ़्ज़नि तां। फरमाइनि था उंदी खाक कदमां दी सुरमा पड़ावा, उंदी खाक कदमां दी सुरमा पड़ावा, मैं कोहलुल जवाहर ते मरजान खोला। कोहलुल जवाहर ऐं मरजान दुनिया जा तमाम कीमती पत्थर आहिनि, उन्हनि खे माण्हू सुरमा बणाए अखियुनि में विझंदा आहिनि। मिठो पीर थो चवे त कोहलुल जवाहर मरजान हिक पासे, मोहम्मद मीर जे कदमनि जी मिटी मुंहिंजे अखियुनि जो सुरमो आहे। हाय हाय कुर्बान वञे। साईं फरमाइनि था खुशबू नबी दी मुअंबर बेहश्ती, गुलाब अतर मुश्क रेहान घोला। मुस्तफा जे बदन जे पघर जे मथां मुश्क, अंबर, गुलाब, रेहान हड़ई घोरे छॾिया। मुस्तफा जे पघर जी सुरहान अञा वधीक। ओ हिजरते साईं हज़रत ख्वाजा अब्दुल गफ्फार है परेशान, ए सरमा या सुरसाज सामान घोला। नबी साईं दे कदमां तू जिंद जान खोला। हिकिड़ो पीर मिठा साईं जन माण्हुनि खे अल्लाह जे ज़िक्र ॾे राग़िब कयो, ॿियो मुस्तफा जी मोहब्बत सेखारी, टियों पंहिंजे पीर सां अक़ीदो मोहब्बत सेखारी, मुर्शिद सां तार तवार भली घर हुजो, जंग पर में हुजो, पर दिलि तव्हांजी मुर्शिद सां जुड़ियल हुजे। जंहिंजी तव्हां बेअत कई आहे, जंहिं पीर सां तव्हां निस्बत जोड़ी आहे, तव्हांजे दिलि में रग रग में मुर्शिद जी मोहब्बत हुजे, तव्हांखे ओतिरी रसूल जी मोहब्बत मिलंदी, ओतिरी अल्लाह जी मोहब्बत। पण फरमाईंदा हा पीर नाल मोहब्बत पा रखसो त अल्लाह जी मोहब्बत पा मिलसी, घट वध न। पीर नाल मोहब्बत मण रखसो त अल्लाह जी मोहब्बत मण मिलसी, घट वध न मिलसी। मिठा मिठे पीर दुनिया वारनि खे इहे सेखारियो, इहो सबक ॾिनो, ना छोड़ फज़ल दा दरड़ी ही दर ते तू वञ मरड़ी, ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी, ना छोड़ फज़ल दा दरड़ी ही दर ते तू वञ मरड़ी, ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी। ही पीर फज़ल तो दिलड़ी
कर सदके घर सरवरड़ी ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी। तालीम तालीम ॿुधो मुर्शिद सां फना पे शेख कीअं रखिजे। पीर मिठा साईं दा सेखारनि ओ थी धूड़ कुरैशी दे दर्दी थी धूड़ मुर्शिद दे दर्दी थी धूड़ कुरैशी दे दर्दी थी धूड़ मुर्शिद दे दर्दी सट कूड़ा माण फखरड़ी ही दर ते तू वंज मरड़ी ना छोड़ मिठल दा दरड़ी ही दौलत कूला चोची ना नेसी नाल कबरड़ी। या दुनिया या दौलत धन कम न ईंदी पर मुर्शिद कब्र में भी कम ईंदी। मुर्शिद जी मोहब्बत अल मरा मा मन अहब जैसा जंहिंजी मोहब्बत हूंदी क़यामत में उन सां गॾु उन खे उथारियो वेंदो। असाबन पुछो भला अॼु तव्हां सां साईं जे शहज़ादे सां मोहब्बत आहे साईं जे गादी नशीन सां मोहब्बत आहे। हिकिड़ा माण्हू आहिनि जन मिठे पीर खे ॾिठो बि न आहे गाइबाना मोहब्बत रखनि था। असां बि पुछो त मां तकून लिकौन अहब कौन वलम यलहक बिहिम या रसूल अल्लाह उन्हनि जे बारे में छा था चओ जंहिं कंहिंसां गाइबाना मोहब्बत रखी ॾिठई न ज़ियारत न कई। मिठे पीर खे 62-63 साल थी विया ॾिठोसीं न ज़ियारत न थी पर गाइबाना मोहब्बत रखी। मदीने वारे साईं का साहबी पूछे तो या रसूल अल्लाह इन जे बारे में छा था फरमायो। मदीने वारे आका फरमायो ल जमा अल्लाह यौमल क़यामत बैनहुमा क़यामत जे ॾियारे ने हुबदार खे वठी मिठे पीर सां गॾाए रब मोकिली। फयकूल हाज़ा अल्लज़ी कुन्त तुहिब्बुहु फ़िय रब फरमाइंदो ही उन मोहब्बत जो सिलो आ उन मोहब्बत जो बदलो आ जेका गाइबाना मुझे वली सां तू मोहब्बत रखी हुई न उन मोहब्बत जो सिलो थी हाणे हुन सां गॾु वञी जन्नत। मिठा जेकॾहिं तुंहिंजी मिठे पीर सां मोहब्बत आ सोणे साईं गादी नशीन मौजूद मिठा पीर सानी सां तुंहिंजी मोहब्बत आ तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आ। साईं फरमाइनि था ल जमा अल्लाह यौमल क़यामत बैनहुमा अल्लाह ताला इन्हनि खे मिलाए गॾाए जन्नत ॾे मोकिले छॾींदो। वजबत महब्बती लिल मुतहाबीन फ़िय वल मुतज़ाविरीन फ़िय वल मुतबादिलीन फ़िय। साईं फरमाइनि था जेके अल्लाह जे रस्ते में हिक ॿिए में मोहब्बत रखनि था अल्लाह वारनि सां अल्लाह वास्ते मोहब्बत रखियूं। वल मुतज़ाविरीन फ़िय ज़ियारत जे लाइ आज उर्स आहे मिठे पीर जो ॾांहुं वञा थो उर्स ते पंधड़ा करे आया मिठे पीर जे उर्स ते थो वञा। वल मुतबादिलीन फ़िय इन रस्ते में ख़र्च कई भाड़ो कई किरायो भरी पकोड़ा वठी खाधई इहे बि सवाब में लिखिया वेंदा इहे बि अल्लाह जे रस्ते में। ऐं हदीस कुदसी जा लफ़्ज़ वजबत महब्बती इन्हनि जे लाइ मूं रब जी मोहब्बत वाजिब थी वई रखी मोहब्बत मिठे पीर सां अल्लाह फरमाए थो तोसां मुंहिंजी मोहब्बत वाजिब थी वई छो त तो मुंहिंजे वलीअ सां मोहब्बत रखी आहे न इन मोहब्बत जे सदके मां अल्लाह बि तोसां मोहब्बत थो रखां। मिठा रब करे शल इन मोहब्बत में जियूं इन मोहब्बत में रब शल मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल फरमाए ऐं मिठे पीर जी मोहब्बत सां शल असांजी हयाती जा पसा पूरा थियनि। वमा अलैहि इल्लल बलाग।
अब सुभान अल्लाह पंहिंजे मुर्शिद आज़म सां कमा हक़ुहु